अल्लाह से पेरू मुखे पोवा के समझण जी है अमल जी तौफीक दे आमीन। अभी बुधो आ तो पंहिंजे हिन ज़मीन ते बिन मुल्कन में एडो ज़लज़लो आयो आ जो हिन महिल ताईं अध लख जे करीब माण्हू मरी चुका आहिनि, करोड़े माण्हू ज़ख्मी आहिनि, लखे बिल्डिंगूं ऐं महल ऐं जायूं ज़मीन में अंदर आहिनि। ही ता है तुर्की ऐं शाम जो ज़लज़लो, पर जेको अव्हां असांजे मुल्क में बरसात की सूरत में सैलाब जे सूरत में अज़ाब आयो, इहो त पाण अखियुनि सां ॾिठो कि न कोन? हां बाबा ॾिठो से। हाणे असांखे पंहिंजी ज़िंदगीअ में, पंहिंजी हयातीअ में, पंहिंजे मुआशरे में, पंहिंजे मामलात में नज़र करणी आहे त एतिरो वॾो अल्लाह जी ताक़त जो, कुदरत जो निज़ारो ॾिठोसीं, असांजे ज़िंदगीअ में फ़र्क़ु केतिरो आहे। अॻे हूंदी डांट बकरीअ जी चोरी, हाणे मस्जिदनि में बैटरियूं, यूपीएस। हिकिड़े ॻोठ में मां दरसे में चयो असांजे मस्जिद में क़ुरान भी खड़ी आ, क़ुरान शरीफ मस्जिद ही खाली। अगे व्याज हुयो 100 हाणे 500-800 को मथे पे वञे। तोर माप जी ठगी बोड खां को वधी, जिन्स में मिलावट सैलाब खां को वधिया, माल गॾु करे रखी छॾणो ऐं ॾहूण वीहूण ते विकिरो करणो, इहो भी सैलाब खां को वधियो आहे। ग़रीबनि ऐं मिस्कीननि जा माल पंहिंजा बंगला भरे रखी छॾणो, इहो भी इन सैलाब खां को वधियो आहे। मां तव्हां खां पुछां थो, ख़ुदा जे अज़ाब खे ॾिसी करे ॾिनासीं केतिरो? खौफ केतिरो थियो? तौबा केतिरी कई? समझदार दोस्त वेठा, अल्लाह तव्हां जे अचण खे क़बूल कर। हिकिड़ा अज़ाब हुआ जेके क़ुरान ॿुधाया, हिकिड़ा उहे आहिनि जेके ॿियनि मुल्कनि में पिया अचनि, हिकिड़ा उहे आहिनि जेके पंहिंजे देश में पंहिंजे अखियुनि सां ॾिठा आहिनि। पर असांजे जिस्म ते जूं भी न पई चुरे, मस्जिदूं खाली, होटल भरियल, हलाल घट, हराम जा मार्केट भरियल। दुआ कयो त अल्लाह समझ दे, आमीन। कुरान को फरमाया अय्युहन नास तक़ू रब्बकुम, ऐ इंसान हो ड्रिजो पंहिंजे पालणहार खां, ड्रिजो पंहिंजे रब खां, छो त वॾी ताक़त जो मालिक सबूरा जो अल्लाह आहे। जॾहिं असांजे मुआशरे में, असांजे हालात में, असांजे मामलात में हया वींदो, इज्जत वींदी, गैरत वींदी, हलाल वींदो, अदब वींदो, पोइ इहे हालात ईंदा जो ख़ुदा पंहिंजे ताक़त जो मुज़ाहिरो कंदो। पोइ इंसान जो कमु आहे त समझी करे पोइते पेर करे। हाणे जेकर बच्चो बि फायरिंग में मरनि था त वरी 8 ॿिया वञी उन्हनि जा 7 माण्हू पिया मारनि, माना सुधरियासीं कोन, अञा बि पलांद ते संदरो बजूं बीठा। कोचूं, गाॾियूं, मोटरसाइकिलियूं। पर मज़ेदार ॻाल्हि इहा ॿुधाया, इहे त चोर धाड़ेल जे रूप में जंहिंखे करोड़ इनाम, 50 लाख इनाम, जेके भलिन गाॾियुनि में बतियूं हणी, प्रोटोकॉल में वॾा वॾा झंडा हणी मुल्क जा घुमनि था, उहे हिननि धाड़ेलनि गांव अञा ॾाना मथे अथव। निंड वठी वई अथव, झूठो अची वियो अथव।
मुझे तकलीफ है बड़े साई कारी साहब जी हाजिरी भरायो में मां आवाज अर्ज कया ही जेके डबल घोड़ा बोस्की 11000 केटी वास्कोटी सिंधी टोपी शापर गाडर जेडा कन्न ते तरो ही जेके सेपिता घुमन पिया ये कच्चे जे दाणे लन गोमते अदे हुनन ते जे करे तो जो 2 करोड़ इनामत हिदन ते भी रखो ना जेके वाहन जे खाटीए जा पैसा वाटरन जे खाटीए जा पैसा बेलदारन जा दारोगन जा वणन जो वाठियो ए सजा बेला देला ए गरीबन जा चावर जीत पईजिया हराम खोरन गरीबन के किलो न दिनो ये वधिक या हो वधिक गलायो ही न था रोजो रखो समझा तवज्जो कयो त मार कया जेकॾे अज तवा जुल्म डाठ जे जोर पे के गरीब के पीही करे जी अन्न जा दाना चक्कीअ में पीस बाहिन या के गरीब जो जूस पा कढो ये कमंद जो जूस निकरंदो आ त सबान मौत भी थी कब्र भी न कमंद वारे जूसर मशीन का वधी कसोड़ी थी हली तू हल्लू जाते वड़ई ताते पुजू छड मंडे के वारी में हणी हथ कर पर मौत जी निंड त ईंदी ना कोन ईंदी कुरान तो फरमाए तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी खलक़ल मौता वल हयाता लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। बरकत वारी ज़ात कहिजी समूरी मुल्क कहिजे कब्जे में आ 40 मंजिला इमारत जंहिंमें गाजर सरिया ऐं सीमेंट भरियलु ईअं किरी पयूं मौलाना जो तुंहिंजे लकड़नि जे बास जे लकड़नि वारी जगह बि ईअं न किरी हुजे। हाँ अॼु जॾहिं जवान न्याणियूं घरनि में वेठियूं आहिनि एडे तवज्जो कयो मानू मरे पियो त असां मुला ऐलान पिया कयूं त हिन मरम वॾे कंहिंजो हक़ आहे त उहो ॿुधाए हिन ते कंहिंजी कावड़ आहे त हिनखे माफ़ करे पोयूं बीठल सभु मर्द हिन ख़बर आयसि मौलवियुनि खे त घर में 4 न्याणियूं विहारे मरी आयो आहे उन्हनि न्याणियुनि क़ुरान ॾिनुसि त पढ़ाए पर हिन क़ुरान ते चयो त न पढ़ाईंदुमि हाणे हिननि त बख़्शो जेके पोयूं बीठा आहिनि न्याणियुनि जी ख़बर थी त उहे झोल खयूं बीठियूं आहिनि पढ़े भी कॉलेज में रहे भी हॉस्टल में हुजे से भी टच मोबाइल वने भी धारे ड्राइवर सा और वेठल भी हुजे थोड़ो डोज ही तो हल्को छा कयो मां न ॿुधाई खुदा ॾिसे थो हिन हफ़्ते गुज़रियल हिकिड़े जलसे में हिकिड़ो फ़क़ीर अल्लाह खे प्यारो थी वियो मां उन जे जलसे जे सवाब में वञा पियो त मुंहिंजे हिकिड़े रस्ते में फोन आई त जंहिं फ़क़ीर जे सवाब में तव्हीं मौलवी 17 बजे वञो पिया ऐं ज़रूर ते मौलवी पैकेज बि ॾींदव छाजो जन्नत जो इहा त असांजे वास्कोटीअ में पई आहे बट के पंज हेदाय ये ज़कात ॾींदड़ आहे ख़ैरात ॾींदड़ आहे हिन जलसे में कीअं ॾिनो टीम ॾिनो फंडर ॾिनी हिन बकरो ॾिनो हाणे जन्नत जेसिताईं न ॾियूंसि न असांखे गाॾी न वणंदी ख़ुदा शाहिद ॻाल्हाइण वारी न्याणी अजरी ही कि असां इन माण्हू न्याणियूं 3 गॾु वेठियूं आहियूं इनके असी अल्लाह जा नाला ॾिनासीं ब जवाब ॾींदो हो त काथे जा कुल गरीब आहिनि काथे जा कुल अणपढ़ियल आहिनि हाणे ख़बर जो महिमान थी वियो हाणे तव्हीं मौलवी वञो ऐं जन्नत ॾेई चो तवज्जो हेॾे आया होॾे मौलाना जॾहिं न्याणियूं जवान वेठियूं हुजनि ऐं वरी बेपर्दा न्याणियूं सोपी वरी पर्दो कोन्हे अज असांजे घर में
खतरे जो घंटियों पई वजन रोजाना प्रजू साईं वीर मोहम्मद वीर कुवारे वटि मां वेठो अखियुनि जी तकलीफ़ हुई डॉक्टर के देखा वो साईं जो को दोस्त हो उते हिकिड़ो वकील वेठो हो उन ॿुधायो साईं हिकु ॾींहुं खाली न आहे जंहिंमें 20 खां 30 न्याणियुनि जा केस नथा अचनि जमाती हुयो सुन्नत ते ॾाढी हुअसि साईं मीर मोहम्मद के कई ॻाल्हियूं ॿुधाई मां बि वेठो हुअमि झट उते हाणे असांजो हाल इहो आहे एडो जोर पियो थींदो वञे गैर पर्दगीअ जो असां सम्झ में नथो अचे त 5 साल 10 पोछा थींदो हे त खणी मुल्ला मौलवी वाइज़ी सो बि के था वाइज़ी हो कनि न त घणनि को इहो वाइज़ विसरी वियो आहे ऐं विसरी इन जे करे वियो आहे जो कुझु असांजूं मजबूरियूं आहिनि पर मां अर्ज़ कयां मजबूरन के छॾे करे खुदा जो खौफ करे ये ॻाल्हियूं हिक हिक खे ॿुधायो त मन रब करे के सव ते 10 माण्हू कुझु न कुझु मामलो सिधो थी पए इरादो आहे भली गरीबा मिस्कीना मजदूरा नौकरा तुझो नौकर हुजे न बे जगह ते तोखे रिश्तो न्याणीअ जो नथो मिले को पढ़ियल न आहे डिग्रीअ जो को न आहे पैसे वारो कंहिंखे रोड ते प्लाट न आहे सीएनजी पेट्रोल पंप फ्लोर मिले शुगर मिले न आहे ॻोल्हे थो सड़बा त हुजे नौकरी त जाए छोकिरी पो भली गिग वयसि ॾेढ पाव सिंग वयसि अधु पाव हे भाषा चढ़ला हुजे सॼो ॾींहुं अलू हुजे शराब में पर उते न्याणीअ खे जेल में विझंदो छो त प्लाट आहिनि पैसा आहिनि बंगला आहिनि सुभाणे टंडो मरी वियो चरियो थी वियो त पैसा त ईंदा न तवज्जो हुजे तमाम कया रसूल जी सुन्नत पैगंबर जे तरीके के पंहिंजे जिंदगी में जिंदा कर रिश्तो नथो मिले तुझे तबियत मुताबिक त हाणे नबी जी सुन्नत ने मोटी अचो जाते रिश्तो मिले गरीब जो पुटरा तू त अमीर आहे न ॾेई छॾी 20 लख न्याणीअ खे न्याणी ब्यासूदी गरीब जो घर बि आबाद चओ सही नौकर के दे कुर्मीअ के दे कुर्मीअ जे पुट के दे खोड़ से पिता छोकरा खुदा ॾिसे तो घुमंदा पिया एड़ा जो ये लात जेड़ा तारा ये फस क्लास सोहना से पिता भला ॾिसणा वाइसणा ॾेई छॾ देश हिकिड़ो प्लाट देश 5 जरे पर ज़मीन देश खजन जो एकड़ अब न्याणी भी सुखी तू भी सुखी 10 बंगला है शहर में हिकिड़ो न्याणी के तो ॾेई छॾा हथ था सुकनी खामोश कयो मुझो वक्त थोड़ो आवाज़ जो यो थोड़ो वक्त सजायो कलम भी पढ़ो पिया जलसा भी ॿुधूं पिया तबलीग में भी टिला वञूं पिया उम्रे में भी को महीनो खाली न आहे रमज़ान तो ज़रूर वञणो आहे ए सब ॻाल्हियूं आहिनि पर हेॾो नज़र कर असांजो खातो लीक लगी पई आहे अबा ये लाई और मुंग जे दे नालन वो तो हेदे तो स्टेज ते तवरी अल्लाह मखण एक जमायती दोस्तों पर थोड़ो नज़्म ज़ब्त जो मुझा मिठा अल्लाह ताके खुश रखे इंशाअल्लाह ताजी लाई न बचंदी कुरान जो फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाहु व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम जलसे वारा मुझे थोड़ो दिन के मुझे मां के लोडी जो टाइम खत्म थी तो पोइते मां नथो ॾिसां त केर बुजुर्ग वेठा आहिनि हाणे सिर्फ़ ख़्याल कयो त मां पंहिंजे पाण खे समझी करे कुझु बुजुर्ग ॾिठा अथमि त जल्दी मौज़ूअ खे खणी अचां साईं अची वियो हैदरी साहब सुभान अल्लाह हैदरिन जो मुल्क में धाको थी हा साईं अल्लाह से सेहत में उम्र में बरकत करे हाँ हाने तुमके पक्को मिली यो इशारो त कुर्सी छॾण जी कर पर शुक्र जो कुर्सी मोकिली न कई मौलवी के थुलो होयो कुर्सी सोड़ी वेहण मरत वेजियो उठो तो कुर्सी गदी पई अचे खिली करे चे त माण्हू कुर्सी ला मरन था असा के छॾे नथी
पुरसी जोड़ी ए साईं कारी मोहम्मद इब्राहिम अल्हम्दुलिल्लाह अगाड़ मां बैठो निकरे के इसे मिलो मां बैठे मां माफ कर जाए थुले मुले जो हेठो वेही उथण इया जे में वाह मोली थी मता जे मोरी वडाई खोल थियो आ ओजा साईं हो वेड़ उथण मसलो आ अल्लाह से अमल जी तौफीक अजो असा जे मुआशरे में थोड़े सिलसिला प्या दिसऊं जमीन लुडे पई वरी अल्लाह जी कुदरत ते दिसो इदरी साहब 8 दी 10 गुजरिया ने ज़लज़ले के मस मंजा जिंदा जिस्म का निकल मस पीर मोहम्मद सादिक साहब सफा नटरा जंजा उजवा कमजोर हलण जेड़ा ना उहे वरी जिंदा प्या निकता चल जो खुदा जंखे रखे उन के दुनिया जी काई ताकत नथी करे सके पर लोडा इन जे करे था चल तो कुछ सुधरऊं मियन बरसात में जो सादी जो बांगा बुलर मस्जिद में और ये बांगा मियो इलेक्शन को होयो इलेक्शन अगे में गुजरी ओ मियो आयो असा खत्म लख बांगा दिनियो ई न थियो से तरफ पर जिन वोट देना है उन्हन के छड़ी जाए बाकी ने हणी जाए ये साईं चलता साईं हैदरी ने मां फोन कई जे तालिब कुरान दा पढ़न दुआऊं दा गुरो पिया चौधारी पाणिया ओ एकड़ो माण्हू मुके साथ चए पंहिंजे इलाके जो किसी ता मुल्लन भी रड़ियूं डाजियूं कयूं ये रड़ियूं के चे बांगन के सत बांग लौट न होजे आ तो बुझाया आ तो मां छाचो मां लौटो वडो वाइजो वडो जलसो सब वेठा हो छो त जेको असा के चोंदो आ न ये थोड़ो टोकन मुने न तो उन जे जवाब लाए भी असा मुड़स मारो एरी ठोकरी निमाज जो घर बुधायो नहीं तो को मुलो भी मिलियो पाण वडा चन तो सिपारो जो पढ़ो मौलवी हिम्मत कजो हाने जे करे होटल ते बैठो आ भी मौलवी ते कावड़ घर बैठो आ भी मौलवी ते कावड़ जातो रुसे सो उतो इन जी मौलवी ते लठा जे के वणई कावड़ कर असा दुआ कंदा से रब इन मुल्क ते अवा समूरन ते नंदन वडन ते रब रहम करे आमीन त चो सत हाफिज अज हिन मदरसे मो घट को निकरन का सत हाफिज कारी मोहम्मद इब्राहिम के सलाम जमायत के जनतावन कयो मदरसन जिन सतन हाफिजन जे अज इन तैयारी जे जलसे दिस्तार जे में ये मदरसे जा तालिब तवा जे ला खैर जी दुआऊं दा गुरन अल्लाह सही अगते भी खैर हाने भी खैर एकड़े जो मां दोस्त के चयो ते रोड भजी पिया आहिनि रोडन के कट लगी आहिनि ये भला शोन था ठायो तो जवाब केड़ो ॾिनई वो जवाब ॿुधायांव हाँ जवाब इहो ॾिनई साईं असां तैयारी मुकम्मल कई आ पर ईंदड़ साल इन खां बरसात वधीक पवंदी पो जेके रहिया अॻो पुॼ ठाहींदा समझो था न हाँ ये हराम खोर हाने बीघा दालो दिन कुरान जा तो रब वरी तो हणो तो वरी तो मानो दुआउन वारा हे दर थव चो दुआउन वारा ओ ही दर थव जेके 24 घंटा कुरान खोलियो अवा जे ला दुआउं का घुरन दी थोरो आलम खड़ा है इन जे करे मां पंहिंजे मौजू खे इते अध पंध में छॾे वरी कंहिं जलसे जे लाइ रखीदा छॾियो जे मिलिया से हयाती रही त अल्लाह से कारी साहब जे मेहनत खिदमत के कबूल फरमाए अवां जी हाज़िरी अल्लाह कबूल फरमाए बाकी प्रोग्राम तांगे स्टेज वाला बुजुर्ग बुधाईंदा व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन क्यों न हो